अज शबीह रबीउल अव्वल जी रात 1447 हिजरी कंबर जे भुट्टा चौक जे लग जामिउ सिद्दीक़ अकबर मस्जिद शरीफ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो विलादत बासआदत वारे महीने में ये प्रोग्राम रखियो हुआ। गर्मी जी मौसम अल्लाह जे पाक घर में वेही करे महबूबन करीमन जी शान जे बुधण जे लाए गॾु थियो। चौदह मुस्तफा करीम जो शान वधी कंबर जे मुसलमान जो ईमान वधे। जे महीने में मुझो साईं जाया वो महीनो शान जे रात जो मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी सदको वञास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जावा उहा रात शान वारी। जे ॾींहं जो मुझो साईं जाओ उहो ॾींहुं शान वारो। जंहिं शहर में मुझो साईं जाओ उहो शहर भी शान वारो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॼमण भी मुबारक, अचण भी मुबारक, खाइण भी मुबारक, पीअण भी मुबारक, घुमण भी मुबारक, शादी भी मुबारक। सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी जिंदगी मुबारक आहे, पर मिठे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चो निंड भी मुबारक। तकरीर जे शुरू करण खां अॻ में मुझो अर्ज़ तो उहा मजलिस, उहा कचहरी, उहा दुआ अल्लाह पाक वट ऐसी ताई काबिले कबूल नागी जैसी ताई सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मतां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे उहा दुआ टंगजी पवंदी आहे, उहा महफिल बेकार आहे, वो जिक्र बेकार आ। दुआ जे कबूलियत जो मोहर ऐं ठपो सदको वञास मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मतां दुरूद शरीफ। दुरूद दर्दन जी दवा, दुरूद मर्ज़न का शिफा, दुरूद रहमत, दुरूद बरकत। जेको दुरूद घणो पढ़ंदो सदको वञास क़यामत जे ॾियारे मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो भी हूंदो ऐं वधीक शफाअत जो हक़दार भी उहो माण्हू थींदो। तंहिंजे करे वाइज़ में या कंहिं मजलिस में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म ग्रामी बुधो हुआ तो असांजे मथां हक़ आहे। एक दफ़ो दुरूद पढ़ो, 10 दफ़ा रहमत, 10 दफ़ा दुरूद पढ़ो, 100 दफ़ा रहमत, 100 दफ़ा दुरूद पढ़ो। रब तबारक व तआला उन बाने जी पेशानी ते लिखाईंदो आहे बराअतुम मिनन नार बराअतुम मिनन निफाक। ए मुनाफिकी का भी परे आ, ए जहन्नम जी बाह का भी परे आ। पर कंबर जा गैरतमंद मुसलमानो खुदा जी ज़ात जो कसम जले मुझे साईं जो नालो मुबारक अचे हाने असां जे मथां वाजिब फर्ज जे वेझो वाजिब आ त हुजूर जे मथां दुरूद सलाम पढ़ूं। दुरूद शरीफ न पढ़ंदे तो तुझी मजलिस बेकार, तुझी दुआ रद्द। तंहिंजे करे मुझे साईं जो नालो मुबारक अचे तो वड्डो न तो नंढड़ो उहो ॾाढा ॿुधायो तो कहिड़ो आहे। थोरो ॾाढा तो चओ, थोरो ॾाढा तो चओ।
सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 दफा रहमत वसदी 10 गुनाह छणंदा अल्लाह 10 दर्जा बुलंद कंदो। गर्मी जी मौसम घणो वाइस न कंदुम थोरो अर्ज कयो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत ईमान जंहिंजी मदीने जे मीर सां मोहब्बत नाहे, जंहिंजे दिल में मोहम्मद जो प्यार नाहे, उहा दिल बेकार आहे, उहा दिल जहन्नम में सड़ंदी। ऐं जंहिं दिल में सदको वञास मिठे मोहम्मद जी मोहब्बत ऐं प्यार आहे, उहा दिल जन्नत जा मज़ा माणींदी। मोहब्बत कयो। अल्लाह तो चे मां पंहिंजो महबूब तव्हांखे ॾिनो इन शर्त सां त नंढा वॾा पक्का पोड़ा मायूं मर्द मुझे मोहम्मद सां मोहब्बत कयो। रब तो फरमाया मां तां सां मोहब्बत भी कंदुमि ऐं तव्हांजा गुनाह बख़्शे मां अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत जा ऐलान कंदुसि। अब दुनिया जे अंदर मोहब्बत थींदी आहे हुस्न जे करे, हिकु ॿियो मोहब्बत थींदी आहे सखावत जे करे, टियों मोहब्बत थींदी आहे मालदारी जे करे, चौथो मोहब्बत थींदी आहे अखलाक जे करे, पंजे नंबर ते मोहब्बत थींदी आहे वफादारी जे करे, ऐं 6 नंबर में दुनिया में जेको माण्हू कंहिंसां मोहब्बत कंदो आहे न उहो बहादुरी जे करे। ये 6 ॻाल्हियूं आहिनि, ये सही मदीने जे मीर में मौजूद आहिनि। मिठो मोहम्मद सोहणनि जो सरदार आहे। साईं जहिड़ो सोहणो न पैदा थियो आहे न वरी क़यामत ताईं अल्लाह जो चए मां पैदा कंदुसि कोन। हसीनन में अहसना, जमीलन में अजमला, कामलन में अकमला, सब नबी सोहणा हन पर मुझो मोहम्मद सभिनी सोहणन जो सरदार। सुभान अल्लाह हो रहा तो चए सुबह मदीने जे मीर में हुजूर जो जमन मुबारक मौली अब्दुल जब्बार जाओ जेसी ताईं दाइयत करो न करायो तेसी ताईं पलीत तुझी मुंहिंजी विलादत तुझो मुंहिंजो जमण पलीती वारो तड़ो करायूं पोइ पाक थियासीं। पर अमड़ आमना फरमाती मुझो बचलो जने मुझे गोद में आयो न तो गुस्ल भी थियल होसे, सुरमो भी पातल हसे, सींद भी निकतल हसे, नाड़ो भी वढल होसे, पाक थी करे जायो, कुदरती पोशाक भी पातल हसे जाओ। त अमड़ फरमाई थी सजो घर खुशबू सां भरजी वियो। अमड़ावना फरमाई थी हीअं जो नज़र कयां त सजो कमरो मुंहिंजो नूर सां चमके पियो। कमर में जहिड़ो आहे नूर बसर जो हो बेटे मोहम्मद नूर आहे हो जन बसर विड़ियासीं नूर बसर ते हो अंग्रेज हरामी चए थो त मां चंड ते पहुतो आहियां हिते जहिड़ो नूर बशर जो। असां देवबंदी जो अकीदो आहे त मोहम्मद बशरन में आला बशर आहे, नूरन में आला नूर। चई रे न सुभान अल्लाह। जावा त सॼो कमरो नूर सां चमके पियो, सॼो मको नूर सां चमके पियो। मौलाना तूं ॻाल्हि कहिड़ी थो करे, खुदा जी ज़ात जो कसम अमर आमना फरमाए थी वेठी मके में हाँ पर मोहम्मद जे नूर जे करे मां शाम मुल्क जूं मारियूं मके मां पई ॾिसां। नूर हिदायत जो नूर त दोस्तो हुजूर जी सॼी ज़िंदगी पाक आहे। मोहब्बत थींदी आहे हुस्न जे करे, सोहणो आहे। मोहब्बत थींदी आहे सखावत जे करे, बिठे मोहम्मद जहिड़ो कोई सखी न आहे। अम्मी आशा तैयबा ताहिरा मुताहरा फरमाए थी मुंहिंजो मोहम्मद वॾा सखी आहे पर रमज़ान शरीफ़ में एॾी सखावत कंदा हा जीअं सावण जा मींहं वसनि। एॾा सखी
सखावत मोहम्मद मुझो सोनो सखिया मोहब्बत सखावत जो करे तो सखावत मदीने जे मीर का वधी का अद्दा कंखे कोन है जी करे पैसे जे करे तो करे ना पैसे जे करे मानू पैसे वाले जे कड्डा हुंदा ने पैसे जे करे वो अल्लाह फरमाए मुझा हबीब करीम वो नबियन जा बगदार नबी वो मुझा महबूब चो तो मक्के जा जबल सोना करे जाए ओ तो जबल भला सोनो करे जाए जादे तू हनी ई तो जे पोया गाडे वांगुर कढ अचई मदीने जे मीर फरमान न मुझा मौला माके दुनिया न कबे अल्लाहुम्मा ला आइश इल्ला आइश अल आखिरा अल्लाह माके दुनिया जो ऐश न कबे मुके आखिरत जो ऐश कबे एतरो दे जो एक दी खावा बेदी न होजे त मुझा मौला मा मोहम्मद तो अल्लाह का घोड़ा दुनिया चाहे पार वना जिब्रील केड़ा जबल तो चले हे हुजूर दही आंगरू त जबल ने कयूं ये दही आंगरू रिवायत में अचे तो त मोहम्मद साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दहन आंगुरन मा एड़ो नूर निकतो एड़ी तजल्ली निकती वनी जबल सा टकराव थियो अज सऊदी अरब वारा जहे भी जबल के खोलण था ना उता सोन थो निकरे यो नूर जो मौजू तेरी माना था दुनिया में कुछ ना जी कने मोहब्बत कई थई अखलाक जे करे अखलाक मोहम्मद का वधीक कंजो कोने कंजो कोने अल्लाह तबारक व तआला कुरान पाक में फरमाए थो मुझा बानणो मा तवा के जेको नबी दिनो असीम नबिया मुझो नबी भी अजीम उन नबी जे मथा जेको मां किताब कुरान नाज़िल कयो आओ कुरान भी अजीम उन नबी जा अखलाक भी अजीम नबी भी अजीम नबी जे मथा कुरान नाज़िल कयो भी अजीम पर मुझे मोहम्मद जा अखलाक भी अजीम दुनिया जे अंदर हर को पांजे मुर्शिद जा अखलाक बयान कंदो दुनिया जे अंदर हर को पांजे उस्ताद जा अखलाक बयान कंदो दुनिया जे अंदर हर को मानू शागिर्दन जा अखलाक बयान कंदो अल्लाह अल्लाह कंबर या मुसलमानों रब तो कुरान में फरमाए दुनिया वारो पांजे उस्तादन जा अखलाक बयान करने वारो पांजे दोस्तन जा अखलाक बयान करने वारो पांजे मुर्शिदन जा अखलाक बयान करने वारो मुझे महबूब जो भी अखलाक ॾिसो मदीने वारे जो अखलाक ॾिसो हुजूर जे अखलाक जी तारीफ अल्लाह कुरान में कही अल्लाह कलमे वारो मुसलमानों तवा सब ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाईंदा व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम अल्लाह तो फरमाए मुझो नबी भी अजीम मुझे नबी जा अखलाक भी अजीम अल्लाह एडा अखलाक का जनाइन भाई मुझे सही जा अखलाक द वडा वडी अखलाक जो गालियों न वडा वाकया आइन अल्लाह अच त मोहम्मद करीम जे अखलाक जी कुछ झलक त अर्ज कया मिट दिस मिट मूसा गड्डो हले बाबा ॾाढो लाउडो भलो आ पर अंदर सोड़ा काफर आयो मस्जिद में भी पेशाब करे ए बाजार में एकड़ो मानू जुती सुधो मस्जिद में अचे छडी न समोली गले न अरे वो चरिया वो ना मकूल हेरे कारे चलो से खबर ना है माफ कजो मस्जिद में भी पेशाब करे काफर मस्जिद में साहब ने सगोरन निठो चऊं त ओ चरिया छादो करे मदीने वाले सही फरमायो ना ना उस बोत चुप बीरो
पेशाब करे जो बस गई मुझे सही फरमायो से इर्ज लैया घेरे या पुत्र सुभान अल्लाह सदको वञाए मुझा साईं मां तुझे अखलाक जी केड़ी तारीफ़ मन कब्र वारन के बुधाया वाह जो तू उस्ताद हुजूर फरमाइना मा बुइस्तु मुअल्लिमा अल्लाह पाक मां मोहम्मद के उस्ताद करे मोकिलियो मूंखे मोकिलियो थे मां दुनिया जे अंदर वञी करे अखलाक के कमाल दर्जे ताईं पहुंचाया अल्लाह हुजूर फरमायो हेॾे रोए पियो वाह जा मोचना लगंदा अल्लाह मुझे से फरमाना यार न मोहम्मद आदिल गरीब अमड़ जो पुट आया मुझी अम्मा गरीब हुई वाह मुझा साईं तुझे समझाइण तां घोर वञा कुर्बान वञा वाह जो पियो समझाई वाह जो तुझो अखलाक वाह जी तुझी रहमत वाह जी तुझी तालीम हुजूर फरमाए पुट ये मस्जिद इते पेशाब न कबो पेशाब लिखी करे कबो मुझा बचड़ा पुट गाले बुध आए मुझा साईं और वञाए कुर्बान वञाए ओ मदीने वाला साईं हुजूर फरमायो से पेशाब लिखी कबो ओ घर देखे न कार दिया बेटी ओ घर भी न रिसविया अल्लाह बान फरमाया नाज़िर वल मंसूर किलाहुमा मलऊनान बेटी उगल दिसंदड़ देखे देखारींदड़ भई लानती ऐं जहन्नम अल्लाह हुजूर फरमायो बिलाल जी क्या या आमना जलाल और वञाए सदको वञाए अल्लाह हुजूर फरमायो वठ चाबी खोल बैतुल माल हिक वगो ऐं देस रूमाल एतरा पैसा दे जो है थी वने खुशल बिलाल जी क्या आमना जलाल बिलाल इनके डाची भी कायदे जो चढ़ी वने फिल होल अल्लाह अल्लाह रोए पयो आए सुडका बियो भरे साईं मां नालायकी कई मुखे पैसा दो दे मुखे कपड़ा दो दे साईं मां इते मस्जिद में पेशाब कयो वॾी गलती कई तमे तो जहिड़ो उस्ताद मान ॾिठो शागिर्द गलतियूं कंदनि उस्ताद मार ॾींदा आहिनि मुंहिंजा साईं मां ईअं न ॾींदो मां हथ ओरते कर हथ ते हथ रखी बैयत कयाई कलमो पढ़ाए अल्लाह हुजूर जो कलमो पढ़ियो करे वने तो जबरन में घर रोयो से जिया जो पोतो अल्लाह रोए पयो रनियो पियो करे छा पियो चवे हींअर करे चइबो अय्युहल अहबाब अय्युहल कौम या अबी या अमी या अखी या खाली ओ मुझी को मारो ओ मुझा बाबा ओ मुझी अम्मा ओ मुझा भाईरो ओ मुझा चाचा इते सादा कयो हलो हलो उन साईं ने वठी अलाम जंहिंजे अखलाक मां के दीवानो कयो किताबन में अचे तो 300 ॼणा वठी आयो अल्लाह हुजूर जे साम्हूं भी चइबो साईं घोर वञाए कुर्बान वञाए मुंहिंजा साईं 300 ॼणा वठी आयो आहियां जागिल 300 ॼणा वठी आयो आहियां पाही जा पूजरी पुतन जा पूजरी ओ मुंहिंजा साईं जीअं पंहिंजे अखलाक सां मूंखे दीवानो बणायो अथई जल्दी करण मुंहिंजा साईं पंहिंजी रहमत जे आगोश में आणे करे हिननि खे भी कलमो पढ़ाए मोहम्मद हिननि खे भी जन्नत जी टिकट ॾेई छॾे अखलाक में आला अखलाक में आला हुस्न में आला जमाल में आला सुभान अल्लाह
रहमत में आला वाह जो रही एड़ी रहमत कंहिं वटि कोन्हे जहिड़ी रहमत मदीने जे मीर वटि सखावत में आला सखी तव्हां बि सखी आहियो न ॻाल्हायो न सखी आहियो ॾिसां न वठंदुमि हा कयो तुझी सखावत केड़ी मुझी सखावत केड़ी सखी त मदीने जो मीर आ चौक ते पियो वाइजो कया अचो कंबर वारो मां मोहम्मद जो अखलाक बयान कया मदीने जे मीर जी सखावत बयान करिया वाह एडो सखी फौज थी अचे मदीने जे मीर जी कामयाब थी आ पान फरमायूं बिलाल जियो क्या आमना जलाल सदके घोर वञाए कुर्बान वञाए पान फरमायूं फौज थी अचे आओ मुंहिंजा साईं पान फरमायूं इन्हनि सां औरत गॾु आओ मुंहिंजा साईं पान फरमायूं औरत जो मथो ॻाणो अल्लाह अल्लाह आओ साईं मुझे साईं फरमायो बिलाल जियो क्या आमना जलाल और वञाए कुर्बान वञ पान फरमायो यार वठ चादर मां मोहम्मद करीम जी वञी माई जे मथे ते रख अल्लाह अल्लाह बिलाल जो घोर वञाए सदको वञाए अबो मां घोर कयाई मुंहिंजा सोना अल्लाह जा दादला नबी और रहमत वारा नबी मुसलमान जी न्याणी नाहे काफर जी न्याणी अल्लाह अल्लाह ॿुधो कंबर वारो हुजूर फरमायो बिलाल मुसलमान जी न्याणी हुजे या काफर जी न्याणी हुजे यार न्याणी आखिर न्याणी मोहम्मद मुस्तफा न्याणी जे मथन दा रवाना न आयो मोहम्मद न्याणी जा मथा ढकाइण आयो दादा त चओ न सुभान अल्लाह मदीने जे मीर जी चादर खोर वञे ये चादर हुजूर जी माई बीजा हुजूर जे मजलिस में थी वञे मोहम्मद जी कचहरी पाक बेशक असांजो ईमान आहे देवबंदियुनि जो ये कुरान मुझे हथ में आ जाते मोहम्मद जो महफिल थे मोहम्मद मुस्तफा जो जिक्र थे जो हुआ स्टेज भी पाक आए ना आए हुजूर जी मजलिस कचहरी मदीने जे मीर फरमायो ए भाई हज़रत बिलाल जसमाई ॿुध हुजूर जी कचहरी में थी हले ये ढकियूं हल मथो ठीक है जियां जो आई आमना जे लाल इमामुल अंबिया जे साम्हूं बीठी चई से मां वॾे माण्हूअ जी धीउ आहियां मुंहिंजो बाबो वॾो सखियो मुंहिंजे बाबे जे दर ते ग़रीब अचनि उघाड़ा अचनि लटा पाराए मुंहिंजे बाबे जे दर ते यतीम अचनि बुखायल अचनि मानी खाराए वॾे हिकिड़े माण्हूअ जी धीउ आहियां मुंहिंजो बाबो वॾो सखी हो हुजूर फरमायोसि कंहिंजी धीउ अल्लाह अल्लाह माई दी चवेसि मुंहिंजे बाबे जो नालो हातिम ताई जी धीउ आहियां अल्लाह अल्लाह सोनो नबी मुर्की पयो ऐ कंबर वारो मुल्लो मुर्के कुछ न थे वडेरो मुर्की कुछ न थे पीर मुर्कन कुछ न थे सोनो साईं मुर्कंदो हो अल्लाह जन्न जा टे दरवाजा खोलाए छॾींदो सोनो साईं मुर्किया अल्लाह पान फरमायूं माई सच दी चवे वाकई असां तुंहिंजे पीउ जी सखावत ॿुधी पर ॻाल्हि ॿुध हुजूर फरमायोसि ओ माई ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ सड़ो सखी हो मां मोहम्मद सखी भी आहियां पर दुनिया जे सभिनी सखियुनि जो सरदार भी आहियां
दादा तो चो न सुभान अल्लाह पान फरमायूं बिलाल जी के आमना जा लाल माईअ खे छॾियो माईअ खे छॾियो न्याणीअ सखीअ जी धीउ आहे माईअ छा चयो अकेली न आए सुभान अल्लाह केर करे यार तव्हां कमर वारा ईअं कंदव दुश्मन खे छॾींदो न चवे थी अकेली न आए बाक़ी ये जेके भी वधी आया हन तुझा सहाबा है सब मुझा माइट मुझे गोठ जा सबनी के छॾ न साईं सबनी के छॾ न साईं फरमायो बिलाल जियो के आमना जा लाल बुध मोहम्मद जो ऐलान न्याणीअ के भी छॾऊं था पर न्याणीअ जे करे सबनी के छॾऊं था न्याणी जी इज्जत मोहम्मद से करी असां दोस्तन खे चवंदा आहियूं मादर सां नाराज़ न थियो त पोइ मां अर्ज़ु कयां चौक ते हा कयां रबियुल अव्वल जो महीनो टपन ॾियण जो महीनो न ठेंग ॾियण जो महीनो न रबियुल अव्वल जो महीनो हलवन ऐं सैन खाइण जो महीनो न रबियुल अव्वल में वॾो दर्स लिखियल आहे असां न चऊं त मोहम्मद मुस्तफा जो मिलाद मल्हायो कहीं छॾियो हुजूर जो मिलाद मल्हाईंदा ई असां आहियूं अबा मिलाद जी माना छा आहे नबीअ जे ॼमण जी ख़ुशी नबीअ जे ॻाल्हायो यार मां नाराज़ न थी जो मां तो ॿुधां अॻ में ॿधियूं त मां नाराज़ न थी जो नबीअ जे ॼमण जी नबी जो ॼमण केरु मञींदो आहे असां चवंदा नबी जाओ असां चवंदा नबी जाओ मिलाद मल्हायो हज़ार दफ़ा मल्हायो पर मिलाद ईअं मल्हाइबो आहे जीअं न मस्जिद वारनि मल्हायो आहे विहारो यार नबी जे ॼमण जो ॿुधी कर इन ख़ुशीअ में ईद मिलादुन नबी में नौजवान भी अचनि था पक्का बोड़ा था अचनि सॼो साल जेके असांजे लड़ी न आया इन महीने में 12 तारीख़ ते आया अल्लाह इन तारीख़ ते जो आया हाणे इन्हनि खे हिकु जाइ ते विहार इन्हनि खे सम्झायो ओ कुराड़ो तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधो इन महीने में वो सदको वञास जाओ जंहिंजे ॼमण सां न्याणियूं पूरजण खां बची वञूं तव्हां न्याणियूं न विहार जो मोहम्मद न्याणियुनि खे विहारण खां रोकियो तव्हां न्याणी जी इज़त कजो मोहम्मद न्याणीअ जी इज़त कई रननि सालनि जो ख्याल कजो इन महीने में वो सोणो जाओ जे भाउ जो ऐसो सम्झायो इन महीने में वो सोणो जाओ सदको वञोस जे अम्मा जो अदब सेखारियो अल जन्नत तहता खुदा में हिलुम मखोद हुजूर फरमायो अल्लाह अम्मा जे पेरनि जे हेठां जन्नत रखी अल्लाह अल्लाह महीने में वो जायो जे अबे जो अदब सेखारियो हुजूर फरमायो औसत अबवाबुल जन्नत अबो जन्नत जो विचो दर थव इन महीने में वो सोणो जाओ आए यतीम जे मथे ते हथ रखण सेखारियो इन महीने में वो साईं जाओ जय चयो त मिलावट न कजो ठगी न कजो कूड़ न ॻाल्हाइजो आए इन महीने में वो सोणो जाओ आए जे पाड़े वारनि जो ॿुधायो हक़ इन महीने में मुझो साईं जाओ और वञोस सदको वञोस सल्लल्लाहु अला मुहम्मद जे जानवर जा हक़ ॿुधायो इन महीने में वो साईं जाओ जे सजदो रब जो सेखारियो जीअं
जो जाओ तो सजदे में हलियो वयो अल्लाह अल्लाह असा चौदा त विहारे करे नौजवानन के बोड़न के पक्कन के ये गाल समझायो त अबे अम्मा जो अदब कजो रिजल रबु भी रिजल वालिद अबू अम्मा राजिया द अल्लाह राजिया अबू अम्मा नाराज द अल्लाह नाराजा इन नौजवानन की गाल बुधायो खुदा जो कसम असा मोहम्मद करीम जे मीलाद में वडो खुश थी ना जे मोहम्मद ना चे हां असा भोला बांदर बणजी वणो हां सदको वणास मिठो मोहम्मद जाओ असा के कलमो मिलो असा गुनाहगार जा बेड़ा पार थी वया यो बुधाए नौजवान के बुधाए मीलाद मलाए 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 वजी मां के गारियो दे मीलाद थी नुस गालायो ना मीलाद जा टपा दो खुशू कयो उने को बेहतर ना है त विहारे के अदब सेकारो नौजवानन के उने का भलो यो ना है टप देना कुड देना का विहारे एक जाय जी भली रोड ते ही वेहो भली ताउना उने जी वटो इजाजत वो एक जाय ते वेही इन नौजवानन के चो पुत्र पी जो अदब कर इन महीने में साईं जाओ जे पी जो अदब सेकारियो न्याणे जो हया कर माता का पुछा तो न्याणे जो हया आहे भेण सामानो रिश्तो कंडो अबे जो दबा है अमर जो दबा है ना ओरे पाड़ जा मानो हक खाया जुल्म क्यों यो विहारे बुधायो अरे ये मोहम्मद ना ची हां सदको वणा असा भोला ए बांदर हो जाओ हां ओ सोहणो जाओ जो रब तो चे तमा थोरो क्यों तमा जो पंजो महबूब तमा के त दिनो चो न सुभान अल्लाह माईए पाण फरमायो बिलाल माईए के छडे दो आजाद सबनी के छडे दो ओटो ओटो सामान जो भरे दो माई वने थी चादर माई अजिया नबी साईं के चवे थी साईं तवा जी वडी मेहरबानी तवा चादर दिनी हाने पांजी चादर वठो हुजूर फरमायो ना ना तोहफे वेरनी माई खणी वञो न्याणी मोहम्मद न्याणे जे मथा दारबान लाईंदो न्याणे जा मथा ढकाईंदो अल्लाह अल्लाह कलमे वारो मोहम्मद मुस्तफा रहमत वारो सखी नबी हमदर्द नबी वफादार नबी खुदा जी सा जो कसम जंजी जिंदगी मके पाक में जंजी बचपन शान वारी बेदग एकड़ो नुक्तो भी जिंदगी ते रब बर्दाश्त न कयो वडा 40 साल उम्र थी गार जे अंदर जो मोहम्मद इबादत कंदो ये करो मोहम्मद पढ़ो पान फरमाए मां कयो पढ़ो ना ये करो बिस्म रब्बिकल लज़ी खलक अल्लाह जो नालो थी करे पढ़ो अल्लाह अल्लाह ये वही जी शुरुआत हुई मुझे साईं मक्के पाक जे जबल ते चोटी चढ़ी कर ऐलान कयो पारिया बाजे बारे में पूछो ओ मक्के वरो मुके सुञाणो था चई सही हो मोहम्मद बिन अब्दुल्लाह बिन अब्दुल मुत्तलिब मक्के वरो मां मोहम्मद मुस्तफा तवा जे शहर में जिंदगी गुजारी आओ साईं 40 साल जिंदगी जा गुजरी आओ साईं भला मां तवा सा करे कूड़ो ॻाल्हायो चऊं साईं असां ज़ुल्म कयो चऊं साईं तव्हांजा हक़ कद चऊं साईं अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो मके वरो मां मथे बीठो आ तव्हां हेठ मां जो तव्हां के चवां त जबल जे न पासे खां फौज थी अचे अवां सां लड़ंदी अवां सां विड़ंदी मुंहिंजी ज़बान ते यकीन कंदो या न अल्लाह अल्लाह सब था चवनि ओ मोहम्मद करीम 40 साल जिंदगी जा गुजरी वई असां तुझी ज़बान मां करे कूड़ न ॿुधो तू सचो तू अमीन तू सादिक हुजूर
हुजूर फरमायो आए सब पिया चवन तू त चवे तो मके जे जबल जे हिन पासे खां फौज थी अचे आए पर चयो त साम्हूं फौज थी अचे असां हीअं ॾिसो असांखे फौज नज़र न अचे ओ मोहम्मद असां ईअं चवंदासीं असां जूं अखियूं कूड़ी थियूं सघनि थियूं मोहम्मद तुंहिंजी ज़बान कॾहिं बि कूड़ी नथी थी सघे एॾो सचो सम्झंदा हुजूर फरमाए मके वारो ॻाल्हि ॿुधो तव्हां सभु ॼाणो था मुंहिंजी बचपन बि बेदाग मुंहिंजो ॼमण बि निरालो हलां थो त ककर छांव था कनि घुमां थो त ज़मीन तॾे वांगुरु वेड़ बि मुंहिंजे कदमनि जे हेठां थी अचे ॻाल्हायां थो वात मुबारक में नूर जूं लाटा थियूं निकिरनि पगर में ख़ुशबू मुंहिंजो हिकिड़ो मक़सद आहे मुंहिंजो हिकिड़ो मक़सद आहे मुंहिंजी हिकिड़ी मशन आहे साईं कहिड़ी हुजूर फरमायो चओ छा चऊं साईं ॿुधजो क़ूलू हुजूर फरमाए चओ छा चऊं हुजूर फरमाए चओ क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून दादा दा चओ न सुभान अल्लाह ला इलाहा नाहे कोई माबूद ला नाहे कोई हाजत रवा ला नाहे कोई मुश्किल कुशा ला नाहे कोई सचे जे लायक ला नाहे कोई धीअने पुटन जो मालिक ला ला तलवार ला नाहे कोई इबादत जे लायक इल्लल्लाह मगर हिकिड़ो अल्लाह हुजूर या ॻाल्हि कई कावड़जी या ॻाल्हि की झेड़ो छो थियो नाराज़ न थीजो झेड़ो मोहम्मद ते न हो झेड़ो मोहम्मद सां न हो मक्के वारनि जो झेड़ो मोहम्मद सां न हो तू सच्चो आ तू अमीन आ तू सादिक जने नबी सही ने बता कुरान नाज़िल थियो न मक्के जे मुशरिकन जो कुरान सां झेड़ो कुरान नाज़िल जो वो झेड़ो अल्लाह अल्लाह कही थी साधो चे चलो अल्लाह अल्लाह जेड़ो अगे में न हो अगे में हिकिड़ी भी मां के ॻाल्हि ॿुधायो त मोहम्मद मुस्तफा के चवंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चो तू अमीन आ तू सादिक आ अमानतदार आ तू सुहिणो आ तू अखलाक में आला है तू अमानतदार आ तू भलो आ पर नबी से फरमाया ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह के सिवा कोई माबूद कोने नहीं मां मोहम्मद अल्लाह जो रसूल आया जेड़ो ए यतीम वरी तू नबी वडेरन जेड़ो थियो अल्लाहु अकबर हुजूर कलमे जी दावत ॾिनी पारियां पारियां कलमे पढ़ण वारो मुंहिंजो सोनो अली हज़रत ज़ैद अम्मा खदीजा वडी उम्र वारन में सोनो सैयदना अबू बकर सिद्दीक चार होरिया वयो कम वधंदो होरिया वया वधंदो घणा काफरन हुजूर सां वडा मुनासिरा कया वडा मुकाबिला कया खुदा जी ज़ा जो कसम आहे कि दफ़े मदीने जे मीर इमामुल अंबिया दे सच्चो नबी हुजूर फरमायो हाओ मां
अल्लाह जो सचो नबी आया अबू जहल आयो सचो नबी आ बुधो ए हथ में मुझे में शागिन हुजूर मुर्ग आन फरमाए अबू जहल जेका शे हथ में खणी आयो उहा मां बुधाया त चाहे आ जेका शे खणी आयो उहा बुधाए त मां मोहम्मद के रोया अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम अबू जहल चयो ये त वडी गाल थी पवंदी ओ कंबर वारो उते चौक वारो सिद्दीक़ अकबर मस्जिद में अचण वारो खुदा जी सा जो कसम अबू जहल जा हथ बंद हुयो खुली वयो आवाज अचण लॻो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु हथ खुली वियो हथन में पथरियूं हो हथन में पथरियूं उहे पथरियूं में मोहम्मद जा कलमा पियूं पढ़नि जो सजन जो तब ककर भी शाम का पकन घूमे जो सजन जो तब ककर शाम प्याकन पत्थर भी मोहम्मद दे कलमा बा पढ़ने सारा प्रदेश तो आवाज के वधाए खोटाइंदो त मां खोटंदुस दरवेश तवज्जो कर जागो था अबू जहल चयो हे रे रे हे जादू आई त पत्थर कलमो न पढ़न गोआ खणी आयो हुजूर के चवण लगो साजन फरमाया छा खणी आयो आ चई गो छाजे करे चेंदे सां त तुंहिंजे मथां कलमो पढ़े थी न मदीने जे मीर फरमायो से छॾे ॾे अल्लाह अल्लाह हीअं जो छॾे ॾिनई से गो हलण लॻी मदीने जे मीर गो सां ॻाल्हायो या सब ओ गो थी रही पाण फरमाए इरजे इलैया हेॾे मोटिया गो मोटी आई आका जे साम्हूं अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो गो दे ख़बर अंत बुध इबादत कंदी कंदिया गो भी चवे से इबादत उन जी कंदिया जेको वहुआ युतइमु वला युताम मूंखे खाराईंदो पाण खाइण खां पाण फरमायो भला मन अनमा केर अल्लाह अल्लाह ओ कंबर जा मुसलमानों को चयो से मां अंधी न आया जंग जे नंढे वॾे ॼाण खे पतो आहे त मुहम्मद तूं अल्लाह जो मिठो महबूब आहे ॾाढा त चओ न सुभान अल्लाह अरे जेको गोह के जेको नबी सही के ने सुञाणे इन का गोह भली इन का गोह भली हुजूर के सुञाणे भाई जिन्न ने सुञातो जानवर ने सुञातो पक्षी ने सुञातो परिंदन ने सुञातो पत्थरन भी मोहम्मद जा कलमा पढ़या बुझल यार कहां वडी गाला के का से चमस्ता हुआ गोह दी गाला ऐसे पत्थर दा ॻाल्हाइनि से पखी दा ॻाल्हाइनि से वॾो जादूगर आहे पोयां यहूदनि ॾे यार मोहम्मद ने जेको बि सुवाल कयूं था वञूं जवाब ॾेई वेठो आहे उहो खणी मां सॻो बि ॻाल्हायसि झिरकीअ ॻाल्हायसि पत्थरनि यहूदनि चयो त जादूगर जो जादू ज़मीन ते हलंदो मथे न हलंदो तंहिंजे घर वञी मोहम्मद के चओ था आसमान वारो चंड ॿ टुकड़ा करे ॾेखार भला अल्लाह अकबर सब माण्हू आहे मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आया सचो नबी आ आसमान वारो चंड ॿ टुकड़ा करे ॾेकर अल्लाह अल्लाह आका साईं सोने नबी ने आया इमामुल अंबिया दिल में ख्याल कयो यार मां
अल्लाह जी तौहीद बयान करना आयो आया चंड चीणत कोन आयो आया रब फरमायो ओ मुझा दिलबर ओ मुझा हबीब नबी सोना नबी नुबुवत भी मानी तम तुझे नुबुवत जो मुहाफ़िज़ मां अल्लाह पाणाया ओ मुझा सोण ये वेठा तई इन्हनि चयो थी त चंड बद कर सोना उथ भी न आए मथे हथ भी न खण इते वेठो आ काबतुल्लाह जे अंदर इशारो कर कुरान तो फरमाए इक़्तरबति साअतु व शक्कल कमर इंशक्कल कमर अला अहद रसूलिल्लाह फिरकतैन फिरकतुन फौकल जबल अल्लाह अल्लाह रब फरमायो मुझा जानी मुझा दिलबर ओ नबियन जा बगदार नबी इते आमुर जो इशारो कर तो जो कमाद चंड के बद करे मक्के जे काफरन के देखण मोजो कमा दादा तो चौन सुभान अल्लाह ये इशारो अदो अदो मोहम्मद जे गोद में अची किरियो काफर आया नबी साहब के चयो सच्चो नबी आ 4 सवाल खणी आया क्या मत करे दीदी देखो दो जो ज़ुल्करनैन चाहे बा असहाबे कहफ खणा बार पंहिंजे पीउ मां जे मुहाने छोड़ींदा साईं खे सवाल खणी आया अबू लहब वारा ॿिया टिया सभु गॾिजी अबू जहल वारा साईं दिल में ख़्यालु कयो सुभाणे जिबरील ईंदो पुछंदोमांसि जिबरील छो त अल्लाह तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुआ इल्ला वहयुन यूहा थोरो डबलिंग देस अल्लाह तो फरमाए कायनात वारो मुझो मोहम्मद पांजी मर्जी सां न ॻाल्हाईंदो ज़बान मुझे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो हुज़ूर फरमायो सुभाणे अचिजो अल्लाह हिकिड़ा लफ़्ज़ रहिजी विया अल्लाह कराया कहिड़े इंशाअल्लाह वारा लफ़्ज़ हुज़ूर खां रहिजी वियो 17 ॾींहं वही न आयो अल्लाह अबू जहल अबू लहब मक्के जी चौक ते बी करे लबाड़ पियो हणे अबू लहब आयो अबू जहल जो कद वदा कर बुक ओ मक्के वारो मोहम्मद के रब छॾे वियो मोहम्मद का अल्लाह का उड़जी वियो अल्लाह मुझो सोनो नबी दिलबर नबी अबू लहब जी सालायो मोहम्मद तो और अल्लाह का दे वियो ए खबर छॾे वई न सोने जा जवाब न पियो दे अल्लाह सोनो नबी दिलबर नबी हथड़ा खणी करे बो दुआ घुरे ओ मुझा मौल हाय मां दगार में इबादत पियो कया ओके बोराजी कया इक़रा बिस्म रब्बिकल लज़ी खलक वारी तार तो गंडी मुझा मौल तुझे हुक्म दे तौहीद जो ऐलान कयो मानो माके चयो चरियो माके चयो शायर अल्लाह मां परवाह न कई मां बर्दाश्त कयो अल्लाह मां जने तौहीद जो ऐलान कयो पत्र बयान मां बर्दाश्त कयो अल्लाह इना बूबा जेको कलमो बो पढ़ियो न कि मार प्याजन मां बर्दाश्त पियो कयो अल्लाह काबे में नमाज पियो पढ़ इन उठन जा ओ जब मां बर्दाश्त कयो ओ जा मौला हे हाणे चवंदा त कद वदा कर रब्बुका हे रब मोहम्मद के छॾे वियो अल्लाह केॾी त ॾुखी ॻाल्हि अल्लाह कहिड़ा त मेणा था ॾियनि अल्लाह चवंदा त मोहम्मद के अल्लाह छॾे वियो अल्लाह इहा ॻाल्हि मूंखां बर्दाश्त कोन थी थिए मुंहिंजा करीम अल्लाह मुंहिंजा रहीम अल्लाह अल्लाह मुंहिंजा मौला करीम
चवन कद वदा कर भूक मोहम्मद के रब चले वयो अल्लाह रब फरमायो जिब्रील जी रब जलील वज मुझे मोहम्मद करीम के वनी कुरान बुधाए रब फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वद्दुहा वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा ओ मुझे दिलबर कसमा अल्लाह के कचड़ी मझंद जो सिजमते दो अचे चाश्त जो वक्त दो थे मानू पाजे दुकान ने कारोबारन में मुझो दिल पर नबी मुझो सोनो नबी वनी करे मके मके जे तर तर ते वनी करे मुझी तो की तो बुधाए मानू चरो ता जवन नबी पोते न तो हट वल्लैलि इज़ा सजा कसम रात जो सिज वने तो रात थे दी कसम रात जो ईमान कसम मुझा दिल पर वही जो सोना जने कुरान वही अचे तो कुरान अचे तो मुल्क में रोशनी थे दी वो मुझा दिल पर सोना शिरक वने तो कुफर वने तो हिदायत जो नूर अचे तो वल्लैल इज़ा सजा वो मुझा दिल पर कसम वही जे बंद थियण जो मुझा दिल पर कले कले वही बंद थी दई आए मुझो दिल पर नबी निंद्र करे थकावल अल्लाह अल्लाह अयंत्री माना ही अतसे वद्दुहा वल्लैल इज़ा सजा रब तो फरमाए मुझा दिल पर कसम मा अल्लाह के तो मोहम्मद मुस्तफा जे चमकदड़ रोशन चेहरे जो दादा तो जो न सुभान अल्लाह हाय जे रोड ते जलसो जी हां लाउड साथ जना लाउड भलो डाडो पर अंदर आ न वो भी परेशान मां भी आवाज सुन धड़ी तक ये बंद हो कर माना तो नहीं जगह मां लाउड और मौलवी है दुआ गुना मजा कर रहा है वद्दुहा सुभान अल्लाह वद्दुहा 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 वल्लैलि इज़ा सजा कसमा तुझे सोने चेहरे जो कसमा तुझन कारण जुल्फन मुबारक जो कसमा तुझे चेहरे जो कसमा तुझे वारन जो मावद्दाक 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 अबू जहल तुझे कद वद्दाक अल्लाह तो वद्दाक रब्बुका वमा कला मुझा जानी तो के किए चली ना से है असा तो के चलो भी ना है तो नाराज भी न थिया मुझा महबूब भला बुधा है कि तुझो चेहरो भी को छड़न जेड़ो आ चाह जो असा तुझे चेहरे जा कसम कुरान में दा खड़ो भला तुझो अखियूं तुझो अखियूं छड़न जेड़ियूं कंबर वारो अल्लाह मोहम्मद जे अखियुनि जो बयान कुरान में कयो त वला ता तो आईना का अनहुम मा ज़ागल बसर व मा तगा कद वदा का बैठवन मा दो चवा मा वदा का न छड़ो तमाय न नाराज थियो आया न मुंह मोड़ो तमाय भला तुझू अखियूं भी के छड़न जेड़ियूं अन छा जो मा ज़ागल बसर व मा तगा असा तुझे अखियुनि जो बयान तस्करो कुरान में तुझा चपड़ा भी के छड़न जेड़ा न वलिसान व शफतैन असा तुझे चपड़न जो बयान कुरान में कयो से सदके
असा तुझे सीने जो बयान कुरान में कयो से अलम नशरह लक सदरक। गर्मी मुखे दी दे सुभान अल्लाह होरे तू तुझे मदीने जे मीर जो शान पियो बयान कया कंबर वारो अचो इन कुरान के पढ़ो। इन कुरान में सजी विच मोहम्मद जी जिंदगी लिखी पई आ। अखिलें जो बयान, चपड़न जो बयान, सीने जो बयान, हथड़न जो बयान, नेण जो बयान, दंदन मुबारक जो बयान, उसी मुबारक जो बयान, घुमण जो बयान, हलण जो बयान, मेराज जो बयान, हिजर जो बयान, कुरान मोहम्मद जो साईं कुरान मदीने जी मीर जी चादर त बुध बिस्तरो त बुध कुरान मुखे जवाब तो दे या अय्युहल मुद्दसिर कुम फअंज़िर व रब्बक फकब्बिर। अल्लाह तो चवे से ओ कंबल पाए करे सुम्ह वारा मुझा सोना कुम उत फअंज़िर मान के बेजार व रब्बक फकब्बिर मुझा सुनाओ थी मां अल्लाह दे तौहीद जा नारा हण। ओ सोने चेहरे वारा मुझा महबूब असा तो किए कावड़ पासे असा तो किए छड़ीदा से जेका चादर वेड़े में दुआ उन चादर जो बयान भी असा कुरान में कयो। कुरान मोहम्मद जी चादर त बुधाए सदको वञाए ओ मदीने वारा साईं और वञाए अब्दुल जब्बार जा बच्चा बार अबू अमड़ माजी जान ओ मदीने वारा साईं तुझी जुती मुबारक दस लगे उनके मत मां घोरिया अल्लाह तो फरमाया अय्युहल मुज़म्मिल उमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव युक़स मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला। ओ चादर पाए करे वेण वारा मुझा सोना कुमिल लैल। अल्लाह अल्लाह ता साथ न था दे मूसा मां दुआ तो कुरान रात द्राजोत कुमिल लैल इल्ला कलीला। सुभान अल्लाह। उसी रात अदरात जोत संख्या क्या वरतिल कुरान तरतीला मुझा महबूब कुरान पढ़ चा पढ़ चा पढ़ चा पढ़ हेडो नो सारा मदरसा बहुत पता ना ये दो चैन दो गिड़ा शेर अल्लाह दो चे वरतिल कुरान तरतीला। ओ चादर पाए करे वेण वारा मुझा दिल पर कुछ हिस्सो सुन कुछ हिस्सो थी कुरान पढ़ अल्लाह अल्लाह मुझा मौला ये जो पढ़ा अबू जहल बोदे रात पढ़ा के रुबुदे अल्लाह 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 रब फरमान मुझा हबीब मां जो तो जागा मग निंद्र नहीं दी तई मां निंद्र का मुझा हबीब पाक आया है भली सब सुता प्या हुजन फता हज्जत भी नाफिल लगा ओ मुझा दिलबर रात दराज नफर में कुरान पढ़ता तुझे कुरान के मां अल्लाह पान तो बुधा
हुजूर जी सजी जिंदगी कुरान में लिखल असा तो का की कावड़ पासे काफरन जे बकवास दुख पियो करे वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुजा दिल भर सदको मौलाना मौलाना ही तफसीर किया मौलाना जुल्फकार नक्शबंदी पीर जुल्फकार असा पीरन वारा हूं चलो जे मा वदा कर रब्बुक व मा qala वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला आराम सां ॻाल्हायां वाए जो वॾो वज़ोहा ते ॻाल्हाईंदुमि सॼी राति गुज़री वेंदी वज़ोहा जो बयान न खुटंदो तुंहिंजे लाइ पहिरीं ज़िंदगी खां पोइ ज़िंदगी बेहतर आलम अरवाह में भलो हुए मुंहिंजा मोहम्मद पर अम्मा जे पेट में आहे अञा बेहतर कीअं बेहतर ओ माई जा पेट वॾा थींदा हन मुंहिंजा हबीब तुंहिंजी अम्मड़ जो पेट वॾो न बेहतर जो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वाली जिंदगी का पोई जिंदगी बेहतर अम्मा जे पेट में होए बेहतर अम्मा घुमे त ककर शाम कन हले त पत्थर नरम उथन हले त बकरियों पोयां वञे कुआ ते पानी कदमन में घुमे त मुबारकूं मिलन वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मुंहिंजा महबूब पहिरीं जिंदगी खां पोइ जिंदगी बेहतर पहिरीं जिंदगी खां पोइ जिंदगी बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सोण तुंहिंजो अम्मा जे पेट खां ॿाहिरि अचणु अञा बेहतर कीअं साईं कीअं बेहतर घर में ॾियो पियो ॿरे रोशनी तमामु थोरी तूं ॼाए सॼो कमरो नूर सां चमके पियो अञा बेहतर तुंहिंजी बचपन उन खां वधीक बेहतर हल यार अॻिते हलो हिक हिक ॻाल्हि ते तफ़सीर वॾो आहे अब्दुल जब्बार जे ज़बान खे ताक़त कान्हे साथ न थी रे मोहम्मद जो शान खुटण जो न खे अल्लाह 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 यार तवज्जो कर मां ॾाढो थकल मां बीमार पर मांखे नौशरो फिरोज वारनि कोन छॾियो आहे मां राति नौशरो फिरोज में हुयुसि अॼु हेॾे मोटी आयो आहियां सुभाणे नवाब शाह में ॿ जलसा हिकु मगरिब खां बाद ॿियो इशाक उन्ही खां बाद वरी ठारूस वरी आयो असान गेट कुंभर में वरी कंबर में तई हिसो रायो थो वञा बचबा कुंभर ते ईंदो मां अलाए कहिड़ी मस्जिद में मोहम्मद जो शान बयान कंदुसि मुंहिंजा हबीब करीम पहिरीं जिंदगी खां पोइ जिंदगी बेहतर आहे तुंहिंजी बचपन वधीक बेहतर जवानी वधीक बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला उन खां वधीक कार में वेही करे मुंहिंजो ज़िक्र करणु वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला उन खां वधीक बेहतर कार में क़ुर नाज़िल थियनि इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अञा वधीक बेहतर दर दर ते मुंहिंजी तौहीद ॿुधाइण बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सोना मके में दर दर ते वञी तौहीद पहुचाइण बेहतर मको शरे मदीने आए बेहतर थियो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला बदर में अचण अञा बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओद में अचण अञा बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला आए मुंहिंजा सोना सुलह हुदैबी में अचण अञा बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला मक्के जी फतह अञा बेहतर हत्ता युरद्दु इला अर्ज़लिल उमर मुंहिंजा जानी मुंहिंजा हबीब माण्हू पोइते वेंदा गॾु हर शइ पोइते वेंदी आहे मोहम्मद सदको वञासि रब थो फरमाए जीअं तूं पोइते थींदो थो वञे तीअं मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजो शान वधंदो थो वञे
खैरुल लक मिनल ऊला सदको वञाए और वञाए कुर्बान वञाए अब्दुल जब्बार के ताकत को नहीं शामा शान बयान कया है कुरान सजो तुझी तारीफ दो करे मुझा महबूब दुनिया में बुरको मटे करे कब्र में वञणो या बेहतर हत्ता युरदु इला अर्ज़िल उमर ओ मुझा महबूब क्या मजे ले आले सभी का पारा पारा कब्र में उठने आया भलो उठी करे बनी उम्मत के सुनाने हौजे कौसर में सोन जा प्याला भरे करे प्यारणो आया बेहतर सुभान अल्लाह हिक्का हिक्का के वरल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला गटे उम्मत जा अमल तुरंदे युते भी करे उम्मत के चलाए करे जन्नत में वठी वञणो या बेहतर वरल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला जाते उम्मत पार थी पुल सरात उते भी जोने उम्मत के क्लास कराए जन्नत में वञण या बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला ओ मुंहिंजा दिलबर अया सब का बेहतर इहो थई जो काम जे ॾियारे तोखे मक़ाम महमूद ॾींदासे सब का बेहतर हूंदो वद्दुहा 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 यार तुझे चेहरे जो कसम तुझे वाल जो कसम वला सौफ युती रब्बुक फतरदा सा तोखे राज़ी कंदा से मुझा महबूब सदके राज़ी कंदा से खुदा जी सा जो कसम दुनिया के अंदर हर को मानू तो चए मुझो अल्लाह राज़ी थी आदम चयो अल्लाह राज़ी थी नूह चयो अल्लाह राज़ी थे इब्राहिम चवे तो पाए के आड़ा हमें अल्लाह राज़ी थे यूनुस नबी मच्छी के पेट में चवे तो अल्लाह राज़ी थे ज़करिया नबी कट में करजे तो अल्लाह राज़ी थे ईसा नबी चे तो रब राज़ी थे मूसा तो चवे रब राज़ी थे अल्लाह 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 सिद्दीक़ के नाग नग हया चुरे न पयो छो न पियो चुरे जे मुझो मुस्तफा सदको वञा सिलेंडर करे मोहम्मद जो अल्लाह राज़ी थे अल्लाह अल्लाह उमर चयो रब राज़ी थे उस्मान चयो रब राज़ी थे मुझो सोहणो अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करबल्ला केड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली केड़ो अली कुरान जो हाफिज अली केड़ो अली हाजी अली केड़ो अली खासी अली केड़ो अली नमाजी अली केड़ो अली दाढ़ी वारो अली केड़ो अली पटके वारो अली केड़ो अली रोज़ा रखने वारो मुझो मुर्शिद अली केड़ो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारने वारो मुझो मुर्शिद अली केड़ो अली जंहिंजे नबी फरमाया अल कुरान माली कुरान अली सा अली कुरान सा केड़ो अली खुदा जी सा जो कसम हां दो बंदन जो मुर्शिद अली मस्जिद के बुहारी पान नहीं दो मुझे मुर्शिद अली या अली मस्जिद के बुहारी दे जे मदीने जे मीर पर मैं मस्जिद जन्नत आ जे मस्जिद के बुहारी नहीं जनो जन्नत के दिनी आए बिस्मिल्लाह भाई मस्जिद खैर करीम बाकी अंदर कदे ना उसा जो है दुनिया दा मस्जिद में
हुसैनिया दा मस्जिद में अचो इमाम हुसैन आबिदीन मस्जिद में इमाम हुसैन आबिदीन जो पुत्र इमाम मोहम्मद बाकर मस्जिद में इमाम मोहम्मद बाकर जो पुत्र इमाम मोहम्मद जाफर सादिक मस्जिद में इमाम मूसा गाजी मस्जिद में इमाम अली नकी मस्जिद में अली तकी मस्जिद में हसन अस्करी मस्जिद में कुरान जा हाफिज हो अली मस्जिद के भी बुहारी ने जे मुझे रब राजी थे करबला वारा करबला के मैदान में अली अकबर अली असगर को हाय मुझे रब राजी थे अजवटी अलाई इरंजे पीर सैयदना अब्दुल कादिर जिलानी महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शेख यज़दानी वलियां जो वली मुर्शिदां जो मुर्शिद हसन हुसैनी सैयद रमजान शरीफ में सत खत्मा कुरान जाबो कढे अल्लाह अल्लाह ओ मुझे पीर अब्दुल कादिर जिलानी साईं रमजान शरीफ में आयशा जी नमाज सा वुजू करे 40 साल गुजरी गई मुझे साईं उन वुजू सा सुबह जी नमाज जे मुझे रब राजी थे कलंदर चे रब राजी थे बेटाई चे रब राजी थे हाजी चे रब राजी थे नमाजी चे रब राजी थे सखी चे रब राजी थे हाफिज़ चे रब राजी थे मौलवी ने चे रब राजी थे इन मस्जिद में गर्मी में छो आया हो अब्दुल जब्बार पैसा को नजर आई दो चौथा मोहम्मद जो शान बुदो कुरान बुदो रब राजी थे यार गाल बुदो क्या मजे जाने मुझो अल्लाह चौदो मुझो मोहम्मद राजी थे मोहम्मद राजी दी बोने अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का अलम यजिद का यतीमन का सुबाने न बेजाड़े 20 तारीख दे अलम यजिद का यतीमन का मां वाइज कद सरे केड़ी मस्जिद में आ पाना गोले जो सब जो रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतल जालिन मस्जिद की आबाद फरमा या अल्लाह बीमार की सफा दे या अल्लाह बीमार की सफा दे या अल्लाह पानी महबूबा मोहम्मद के दुश्मन के तबाह बर्बाद कर अल्लाह कादियान के तबाह बर्बाद कर अल्लाह यहूदन के तबाह बर्बाद कर अल्लाह तुझो मोहम्मद शान वारो हेड़ो मोहम्मद जो शान लिखियो दई अज कुत्ता हुजूर जे शान में गुस्ताखी दा कन अल्लाह अल्लाह ये असन सामो अचन ए तो जो कुरान पयो आ असा उन जी गर्दन उड़ाईंदासे पर याद रखो कादियानिया मोहम्मद अरबी दे शान में अगर गुस्ताखी कयव ये जबान ककड़े का कढी कुत्ते जे हवाले कना से कुत्तो छितो थिंदो अदन के गोली हनबिया अरे मोहम्मद शान में आला इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला मां कंबर जे बिरेवरी हजरात के जवां तो ता चो उलमाए हक उलमा जो बंजो साथ दई कुलो कुल में मिलाए भी हो तेने कादियान के मोचड़ा हणी इन मुल्क मा कढी लंदन मोकलियो ये मुल्क पाकिस्तान मोहम्मद मुस्तफा जे गुलामन जो मुल्क अचो अल्लाह अल्लाह सा के मदीने जे मीर सा सच्चो प्यार नसीब फरमा अल्लाह असा के महबूबन करीमन सा सच्ची मोहब्बत नसीब फरमा रब्बना तकब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम सब सलात पढ़ो दुआ कबूल थे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व सहाबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद